पघर अचण सां असांखे ॾुखियाई महसूस थींदी आहे। कुछ माण्हुनि खे वधीक पघर ईंदो आहे ऐं कुछ खे घटि। मौसम जे असरनि या उस में पघर वधीक अचणु शुरू थी वेंदो आहे। अहिड़ा माण्हू जेके पघर जे करे परेशान रहंदा आहिनि उन्हनि खे ॼाणणु घुर्जे त खल जे मसामनि मां ख़ारिज थींदड़ इहो नमकीन पाणियाठ जिस्म खे थधो रखण में अहम किरदारु अदा करे थो। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त सभ खां वधीक इंसान खे ई पघर ईंदो आहे। साइंसदाननि जो इन हवाले सां चवणु आहे त इंसाननि में 2 मीटर खां 4 मीटर वधीक पघर जा गुदूद हूंदा आहिनि। आम तासुर आहे त औरतुनि में मर्दनि जी भेट में वधीक पघर जा गुदूद हूंदा आहिनि, पर तहक़ीक़ चवे थी त कंहिं बि जिन्स खे ॿी जिन्स खां वधीक पघर नाहे ईंदो। अव्हां जे पघर जो मिक़दार जिन्स जी भेट में जिस्म जी बीहक ऐं शिकिल ते हूंदो आहे। हिक तहक़ीक़ मूजिबि पघर जी बदबूई सां मर्दनि ऐं औरतुनि विच में फ़र्क़ु करणु मुमकिन थी सघे थो। मुहक़िक़नि 60 रज़ाकारनि खे चयो त हू 10 मिंटनि ताईं पंहिंजे धोतल हथनि में कपह निपूड़ीनि। पोयों कीमियाई प्रोफाइल सां कंहिं शख़्स जी ख़ुशबू ज़रिए सनफ़ जी सुञाणप कनि। 97% माण्हुनि सनफ़ में फ़र्क़ु ॻोल्हे वरितो। असांजे जिस्म में पघर जा गुदूद मुख़्तलिफ़ जायुनि ते हूंदा आहिनि, पर असांजे बगलनि, चेल्ह ऐं भरपासे में खल मां ख़ारिज थींदड़ पघर जी बुए मुख़्तलिफ़ हूंदी आहे। पघर अचणु शर्म जोॻो महसूस थी सघे थो, पर इहो असांजे जिस्म जो कूलिंग सिस्टम आहे। जेकॾहिं पघर अचणु बंदि थी वञे त हीट स्ट्रोक जहिड़ा ख़तरा मौत जो सबबु बणिजी सघनि था। पघर बुनियादी तौर ते रत जे पाणियाठ वारनि हिसनि सां ठहंदो आहे। जहिड़ी खुराक हूंदी ओढ़ो पघर हूंदो। पघर जी जांच सां कैफ़ीन, शराब, कोकीन या मसाले वारियुनि शयुनि जी जिस्म में मौजूदगी जी ख़बर पइजी सघे थी। बदकिस्मती सां असां वटि मच्छर बि ॿियनि जीतनि सां गॾु इंसानी पघर ॾांहुं राग़िब थींदा आहिनि। जीतनि खे लूण में सोडियम जी ज़रूरत हूंदी आहे। ॿियनि माण्हुनि जीअं असांजी नमकीन पघर सां इन्हनि जी ज़रूरत पूरी थींदी आहे। मुख़्तलिफ़ तहक़ीक़ुनि बावजूदि अॼु ताईं पघर में बुई जो सबबु दरियाफ़्त नाहे थी सघियो। जेकॾहिं अव्हां खे पघर जी बुई मां छुटकारो खपे त इन जो वाहिद हल ट्रांसप्लांट आहे। लेबॉरेटरी में बगलनि जी माइक्रोबायोम ट्रांसप्लांट जो तजुर्बो कयो वियो हो, जंहिंमें बदबूदार मादनि जी जाइ ते ॿिया मादा इस्तेमालु कया विया। इन्हनि खे अतियो करण जो फ़र्ज़ु अव्हां जो वेझो माइट हुजणु ज़रूरी आहे। पघर ऐं बुई खे रोकण जो बुनियादी तरीक़ो 120 सालनि खां तब्दील नाहे थियो। घणो करे फार्मूलेशन अञा बि एल्यूमिनियम लूण ते ॿधल आहिनि, जेके पघर जे मसामनि खे बंदि कनि था। मुस्तक़बिल में मुतबादिल तरीक़ा बि अची सघनि था। हथरादू पघर जी हिकु बाक़ाइदा सनत मौजूदु आहे, जंहिंमें सभिनी क़िस्मनि जो पघर मिले थो। हीअ सनत उन्हनि कंपनियुनि लाइ मददगार आहे जेके इहे तहक़ीक़ कनि थियूं त कीअं पघर संदनि कपिड़नि, जोड़नि, ज़ेवरनि, मौसीक़ी जे औज़ारनि ऐं फ़ोन ऐं टेबलेट खे ख़राब करे थो। सिहत जे माहिरनि मूजिबि पघर जिस्म मां गंदगी खे ख़तमु करण में का मदद नाहे कंदो। इन लाइ सवाना बाथ ते पैसा ख़र्च करणु बेजायो आहे। अक्सर माण्हू सवाना बाथ करे सम्झंदा आहिनि त संदनि बॉडी डिटॉक्स थींदी आहे, जॾहिं त इहो ग़लति तासुर आहे। 1485 ऐं 1551 दौरान बर्तानिया खे बदबूदार पघर जे करे पखिड़िजंदड़ वबा तबाह करे छॾियो हो, जंहिंखां मुहक़िक़ हेल ताईं अणॼाण आहिनि। ॿियनि माण्हुनि जे पघर खे सिंघणु मुआशरती परेशानी घटाइण में मदद करे सघे थो। स्टॉकहोम जी कैरोलिंस्का इंस्टीट्यूट तरफ़ां हलंदड़ साल जी शुरूआती तहक़ीक़ में चयो वियो हो त अणॼाण माण्हुनि जे पघर खे सिंघण सां समाजी परेशानी खे घटाइण में मदद मिली सघे थी। खिला में पघर बुखार नाहे बणिबो। खल मां घिम खे ख़तमु करण लाइ कशिश शकल खां सवाइ पघर मौजूदु रहंदो आहे, जेसिताईं अव्हां इन खे हटाए नथा छॾियो। पघर ख़ुश्क करण लाइ खिलाबाज़नि खे ॿी हिकमत अमली जो इस्तेमालु करणो पवंदो आहे, जिन में ख़ासि कूलिंग अंडरवेयर ऐं पघर खे जज़्ब कंदड़ हैंडबैंड ऐं दस्ताना शामिल आहिनि। डप विचां ईंदड़ पघर मुख़्तलिफ़ हूंदो आहे ऐं असां इन खे सिंघी सघूं था। जॾहिं असां डिॼंदा आहियूं त असांखे जेको पघर ईंदो आहे उन जी कीमियाई साख़्त उन खां मुख़्तलिफ़ हूंदी आहे, जेका गरम जिस्म मां पघर ख़ारिज थींदे वक़्तु थींदी आहे। हिकु ॿी यूनिवर्सिटी जे इस्मेल लैब जे मुहक़िक़नि उन्हनि मर्दनि जा नमूना गॾु कया जेके भवाइतियूं फिल्मूं या गैर जानिबदार शो ॾिसंदा हुआ। भवाइती फिल्म ॾिसण वारनि जे ग्रुप मां गॾु कयल पघर जी कीमियाई साख़्त ॿियनि खां मुख़्तलिफ़ हुई।